बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु ولعنة الدائمة على أعدائهم ومنكري فضائلهم وغاصبي حقوقهم من يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين ثم بعد فقال زين العابدين عليه السلام يا عمتي أنت عالمة غير مهدها तमाम मोमिनीन के हाजात के लाए जल्दी दुआ करो बीमार अल्लाह शिफा दे मकरूर इंतकाल कर्ज अदा फरमाए जितने परेशान हाल हैं उनकी परेशानी मौला दूर फरमाए जितनी जितनी जिन जिन मुश्किलात हैं उनकी सहन रसूल मौला सभी को पूरी फरमाए जैन जैन जगह पे आज़ाद आए हुसैन राम था मौला उनकी हिफाजत फरमाए असां जहिड़ा थियूं जो ज़माने जे इमाम जो दीदार करे सघूं सलावत बुलंद आवाज़ मुतमन सामूं शाम जे महारी साने करबला जे ऐनी गवाह करबला खां पोइ हर जगह ते उठल इमाम हज़रत ज़ैनुल आबिदीन फरमाने की शान कर्ज़वा जेको मुझे मौला ने सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा फरमाया मौला ने फरमाया था अल्लाह ताला जो मकाम रखियो है जो आवाज़ बढ़ाए अल्लाह तव्हां जो एतिरो मक़ाम रखियो जो ॿिया हिते पढ़ंदा आहिनि तव्हांखे अल्लाह पढ़ाए मोकिलियो तव्हां आलिम गैर मुंजिमा मां हुन बीबी ते छा थो ॻाल्हाए सघां कमतर इंसान जेको असांजी हिफ़ाज़त करे उनखे इमाम
चइबो आहे जेका इमाम जी हिफ़ाज़त करे उनखे ज़ैनब जंहिंजे लाइ असां ताज़ीमन उथी बीहूं उनखे अली चइबो आहे, जंहिंजे लाइ अमीर उथी बीहे उनखे ज़ैनब चइबो आहे। मुंहिंजी उहा बादशाह दादी आहे साईं, जॾहिं हिन धरती ते अचे थी जनाब सैयदा जन अमीरुल मोमिनीन जे हथनि ते था रखनि। या अली हिन न्याणी जो नाम रखो। मौला जन फरमाईंदा फातिमा मुस्तफ़ा जे हूंदे मूंखे जसारत करणी कान्हे मां हिन न्याणीअ जो नाम रहमतुल लिल आलमीन जन ईंदा हिन न्याणीअ जो अची नाम रखनि। मौला जन सफ़र खां मोटी आया, अमीरुल मोमिनीन जन सैयदा खे खनो रहमत कुल जे हथनि ते रखियनि। या रसूल अल्लाह अल्लाह न्याणी ॾिनी हिन न्याणी जो नाम रखो। मौला जन फरमाईंदा या अली जेकॾहिं तव्हां मुंहिंजो इंतज़ार कयो आहे त मां वरी पंहिंजे ख़ालिक जो इंतज़ार जेको हिन न्याणीअ जो नाम रखियो। ॾिसो न हिन घराणे जी केॾियूं ख़ूबियूं जो अॻे बि मुस्तफ़ा जे बचड़नि जा नाम अल्लाह रखिया, हिते सानीअ ज़हरा जो नाम अल्लाह तो रखी चौराहे मुस्तफ़ा। जेको मौला जन जुमिलो चयो आहे उहो ई आहे। अमीरुल मोमिनीन जन ॻाल्हि ॿुधो, भला इहो मूं भेरीअ सलाह करे ईंदा आहियो जो मंज़ूर पढ़ंदो त निंड करे वठंदा। या वरी मुंहिंजे टाइम साईं जी बैठक खुली पई आहे, हुते वेही मौला जो ज़िक्र ॿुधो, कुझु निंड कयो, कुझु जागी, तव्हांजो बि कमु थींदो हले, मौला बि राज़ी थी पवंदो। हिते वेहंदो त ज़ाहिर आहे निंड अहिड़ी बीमारी आहे जेका आस पास जरासीमनि खे फैलाईंदी आहे, उन करे थोरो जागी ॿुधंदो मां पढ़ी सलवात में उहो लुत्फ़ कोन्हे, बुलंद आवाज़ सां गॾिजी रसूलुल्लाह जन सैयदा ज़ैनब कुबरा के हथनि ते झले अली सां ख़िताब, या अली या आम न्याणी कोन्हे, हीअ पंहिंजे दौर जी ख़दीजतुल कुबरा। छा मतिलब? या अली ख़दीजा इस्लाम तां कुझु बि न रखे, ये मुझे ज़ैनब बक़ाए इस्लाम जे लाइ एतिरी महिनत कंदी जो जेको हूंदुसि उहो ॾेई छॾियो। मुंहिंजा साईं जंहिंजा झूला जिब्रील हलाए उनखे हुसैन चयो, जंहिंजा झूला हुसैन हलाए उनखे ज़ैनब चयो। राजस्थान समझ कल भी चयो अॼु बि चवां थो मौलाना करे बरको बचाए
अमीर सां ॾाढो प्यार। किताब वारा लिखनि था पीघे में सुतल हूंदी शाम जी मलकार ऐं हुसैन ईंदो हुजरे त सैयदा उन पीघे मां गर्दन फेरे वेठी हुसैन खे ॾिसंदी। बचपन जो पीघे में सुम्हण इन खां वधीक बि बचपन कान था। पर जंहिं ॾींहुं जे हुसैन न अचे त मुंहिंजे आकाज़ादी जो उहो ॾींहुं बेचैनी। एक आलिम दीन जी रिवायत पढ़ी हुई जेकी आहे जीअं मां पढ़ी आहे उन मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु आहे। एक ॾींहुं रसूलुल्लाह जन जो नवाज़ो हुसैन सॼो ॾींहुं मखदूमा जे हुजरे में न आयो। अली जी धीअ रोअण शुरू। हिते जेकॾहिं कंहिं जे जोड़ीअ में कंहिं मां जे जोड़ीअ में बचो हुजे कंहिं घर में ई बचो हिकिड़ो कलाक रोए सॼो घर परेशान। ऐं जंहिं घर में सॼो ॾींहुं शाम जी मलिका ज़ैनब जहिड़ी धीउ रोंदी मुंहिंजी आकाज़ादी खणे थी मुंहिंजी साइन बस नथी करे जॾहिं फ़िज़ा भेण वञी मुंहिंजे बाबा खे वठी कर। रसूलुल्लाह जन आया त मुर्तज़ा जन बि गॾु मुजतबा जन बि गॾु। मुंहिंजी साईं फरमाए थी बाबा साईं अॼु ख़बर न आहे मुंहिंजी नियाणी खे छा थियो आहे। सॼो ॾींहुं रुनी आहे साईं। अच्छा मुंहिंजी धीअ मूंखे ॾे मां खणांसि हथनि ते आई बोला हेॾां भरोसो ॾिनो बोला हेॾां भरोसो ॾिनो। ज़ैनब धीअ बसि कर न भई मोहब्बत जो तजुर्बो कराइणो हुयो त मुंहिंजी आकाज़ादीअ बसि न कई। नबीअनि जे सुल्तान खां बाद में वलीअनि जे सुल्तान हथनि ते तव्हां ॿुधो था पिया छा उहा घड़ी हूंदी जॾहिं अली जे हथनि ते ज़ैनब आई। मां पंहिंजे अंदाज़ में जुमिलो पढ़णु जीअं नियाणियुनि सां चयो बाबा मुंहिंजी धीअ छो थी रोए मुंहिंजी निमाणी धीअ छो थी रोए मुंहिंजी मखदूमा चुप न कई मुजतबा खयो भेण छो था रोओ चुप जेॾी महिल न कई हुसैन जो नालो सॾे फरमाइनि था भेण धीअ फ़िज़ा वञ त किथे ॾिस त हुसैन आहे। वञी मुंहिंजे हुसैन खे चओ त नानो सॾई। हुसैन आयो नाना सलाम बाबा सलाम भाउ सलाम। मौला जन फरमाइनि त हुसैन ज़ैनब तस्वीर थी करे। मौला जन फरमाइनि त नाना साईं हिकिड़ी गुज़ारिश आहे रंज त न थींदो छो मुंहिंजा नाज़रीन पुट मां तव्हां सां रंज नाना तव्हां जो सभु अमीर हुन करे ज़रा परे मुंहुं कयो त मां भेण सां हिकु ॻाल्हि कयां। झुकी कई कन में ॻाल्हि कई भेण खे जो खयईं त महसूस थियो ॼण सॼे ॾींहं में रुनी कान। मुस्तफ़ा जन शबीर सां बि प्यार कयो मखदूमा सां बि प्यार कयो। सादात जा मुकाणियो प्यार करण खां बाद में मौला जन फरमाइनि था हुसैन मुंहिंजी ज़ैनब खे छा चई जो बसि करे वई। चई नाना रुगो एतिरो चयोमांसि भेण अखियूं खोल हे सभु मदीने जा अमीर मां करबला जो ग़रीब आहियां। भेण ग़रीबनि खे ग़रीबनि जो क़दुरु हूंदो आहे जीअं मां सफ़र कंदुमि भेण तो गॾु हूंदी मां पुस
सीने तुम तो रस्म पढ़ी मुझे लाए बागी हलाइंदा तो नमाज़ी चवंदी भेण भाउ जो कॾहिं कॾहिं ॿियनि में ही मुझे जुमलो पढ़ियल कोन्हे भले आलिम खां ॿुधल आहे शबीर जो मेंबर आहे कूड़ हणण हराम ॿियनि जा जुमला पाण ॾे मनसूब करे पर हलणो त मुंहिंजी साइण वटि आहे तो कॾहिं कॾहिं भेण भाउ जो वेहंदा हुआ तो कागज़ ते कोई नक्शो ठाहींदा सैयदा फरमाईंदी हुसैन ओ हीअ जगह मुंहिंजे फलाणे जी आहे भेण सच थी चवे ज़ैनब ओ ही जगह जेका आहे न जिते मुंहिंजो वफ़ादार पहिरीं बांग कटाईंदो कोई ॾसींदा हिकु ॿिए खे पोइ जेॾी महिल इन जगह ते ईंदा हुआ ज़ैनब हीअ ॾिस ओ ही जेका जगह आहे न किरंदो में हिते भेण ओ हीअ जगह आहे ज़िबह हिते थींदो उन वक़्त ई भाउ खे भाकुर पाए चवंदी सभु ॿुधाए पंहिंजे क़त्ल जी जाइ न ॾेखार घर छॾी ॿियो घर वसाई हक़ीक़त मूंखे पहिरियों कुझु ॿियो हुयो बसि ईअं ईंदो थो वञे जेको हाल आहे अली इमाम वटि हज़रत अब्दुल्लाह जो रिश्तो आहे मौला जन फरमाईंदा फिज़ा भेण मुंहिंजी ज़ैनब खां आहे पुछण जो नालो कयो तव्हां ॿुधो चुप करे वियो मूंखे मौला इमाम हुसैन थो ॼाणे अली दामूं करे रुनो फिज़ा पुछे थी मौला रुनो छो फरमाईं था इन रिश्ते जे पुछण लाइ कॾहिं पीउ न माउ अॼु ज़हरा हुजे हा त मां हुनखे चवां ज़ैनब खां वञी पुछी आहे त इहो रिश्तो क़बूल आहे अॼु ज़हरा जी कमी महसूस थी मौला मूंखे हुकुम कयो फरमाइनि था पुफी उम्मे हानी खे बि वठी भेण उम्मे हानी खे बि वठी वञो तव्हां बि वञो फिज़ा तव्हां बि वञो ऐं सभु मुड़े ॾिसो विच ते विहारियो ज़ैनब खे हेॾां फिज़ा पूरे हेॾां उम्मे हानी बि है पुछो सोते त अब्दुल्लाह जो रिश्तो आयो आहे अली मोकिलियो मुंहिंजी साईं वटि जेॾी महिल आया देर थो थी अली बादशाह पाण हीअ बादशाह जो ज़ैनब ते नज़र थी अची मंगोड़ा वसी पिया सैयदा जवनन जो काई बाबा सलाम पुत्र मुंहिंजा कसर ज़ैनब जी अल फातिमा कोन्हे तो मां पाण पुछण आयो मुंहिंजा बचड़ा आदि ख़बर अब्दुल्लाह जो रिश्तो आयो तव्हांखे क़बूल आहे मुंहिंजे वक़्त मां चुप कयो हया वारी न्याणी जंहिंजे हया खे ॾिसी पीउ सम्झी ईंदो आहे मुंहिंजे न्याणी खे ॾिसां जंहिंमहिल मुंहिंजे वक़्त मां चुप कई अली इमाम रोंदो हलियो थोरा कदम खणी मुंहिंजी साईं फरमाए थी अम्मा फिज़ा मां बाबा सां ॻाल्हाए न सघंदी आहियां मसाइब जो पहिरियों जुमिलो थो चवां जेका पीउ सां न ॻाल्हाईंदी शराब सां हलाए
रिश्तो मंजूर है, लेकिन रिश्ते के लिए ज़ैनब का शर्त या दादी कहना शर्त है। हुसैन फरमाए थी पहलों शर्त ही हुआ कहीं भी जो मां हुसैन भाउ सां मिलण वेंदमि त मूंखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत न पए। ॿियो शर्त इहो आहे बाबा अब्दुल्ला को लिखराए वठो कॾहिं हुसैन वतन छॾे त ज़ैनब खे झली थो जुमिलो ॿुधिजो। मुंहिंजी साईं फरमाए थी तव्हां चओ बाबा मुंहिंजो थींदो हाकिम शरई जे झलींदो त ज़ैनब खे पवंदो रुकणो, पर मां हाणे ॿुधाए थी छॾियां तव्हांखे बाबे खे बाबा मुंहिंजी हुसैन को सवाल निभंदी कान। एॾो हुसैन जो काफ़िलो ईंदो पोयां ज़ैनब जो जनाज़ो निकिरंदो। तारीख़ मुक़रर थी मुंहिंजे आका अमीरुल मोमिनीन जन शादी कराई मुंहिंजी मखदूमा साइण को हज़रत अब्दुल्ला जे घर में लेके विच ते जुमला पढ़ंदो आहे चवी थो अचां। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सुबुह जो टेकन दामन रसूलुल्लाह जन फातिमा ने मानी आंदी त उहे बि रोंदा आया अॼु ख़दीजा हुजे हा तॾहिं जे अचनि ते मानिया रोंदा था अचनि वाह मुंहिंजा अल्लाह ज़हरा जो वरितई त मूंखे पाण खे वञिणो थो पवे। जेका पहिरीं राति मुंहिंजे आका ज़ादीअ जी गुज़री आहे हज़रत अब्दुल्ला जे घर अदरौ जो टाइम थियो जंहिं महिल मखदूमा मुसल्ले ते पई अचे उछगारूं ॾेई मुंहिंजी साईं पहिरीं राति रुनी जानंदा जो ॿुधंदा जीअं वणे वठी अब्दुल्ला तकड़ा कदम खणिया बतूल जी थी या मिज़ाज के खिलाफ थी या शइ छा हिन घर में तकलीफ़ आहे। मुंहिंजी साईं फरमाए थी चाचे तकलीफ़ काई कान्हे तव्हांखे ख़बर आहे मां राति जो पाणी झलियूं वेठी हूंदी आहियां हुसैन हिकु दफ़ो घुरे ॿियो दफ़ो घुरण न ॾियांसि अॼु रोआं थी वेठी ऐं शबीर खे पाणी ॾिनो हूंदो हलाए मुंहिंजो हुसैन पाणी पाणी पियो कंदो हूंदो अॼु कंहिं ॾिनुसि हलाए सॼो ॾींहुं जे टाइम हली मौला जन हज़रत फिज़ा खे सॾियो फरमाईंदा फिज़ा भेण वञ अॼु ज़हरा जी जॻह तूं वरी मुंहिंजी ज़ैनब खे वठी फिज़ा चवंदी मां जीअं जो अॼु क़यामत जो मंज़र हो ज़ैनब एतिरो को रुनी आहे जो अखियूं सुरख थी वञनि उहे विधी जंहिंजी टियूं ॾींहं मां हुसैन ॾिठो कोन्हे हुसैन ॾिठो कोन्हे जॾहिं मां भरिसां ॾिठी मां बतूल ॾींदी न कंदा मां हाणे हुसैन खे वठी जब ॿई ॿाहिरि वठी आवाज़ वधायो मुंहिंजा पुट हिन जो आवाज़ वधा बाबा जन फरमाए था फिज़ा भेण मन फिज़ा आई जेॾी महिल फिज़ा आई असल हुसैन ॾे शबीर बि रोए थो वेठो साईं फिज़ा पुछे थी पर तव्हां सरदार रो छो था फरमाईंदा अम्मा इबादत कंदे कंदे हड़ी अख लगी वई अम्मा ज़हरा खे ॾिठमि रोई पई चवे हुसैन तूं हिते वेठो आहे मुंहिंजी ज़ैनब तुंहिंजे लाइ रोए थी पई अम्मा हल त गॾिजी हलूं भेण सां हली मिलूं हिकिड़ो ॿियो जुमिलो इन खां बि औखो आहे बर्दाश्त कजो चवे था चवनि था जेॾी महिल शबीर ऐं मौला हसन जन हलिया
तो मुझे आकाज़ादी के रोंदे रोंदे उन्हें मुसल्ले ते निंड अची वई आहे, सिज निकिरी आयो आहे, उनजी उस ज़ैनब जे मथां पइजी हुसैन जी आयो पंहिंजी अबाला ताईं ज़ैनब कुबरा जे मथां छांव जो बणाए, छांव जो एहसास जो मुंहिंजी साईं के मथे मुंहुं करे चई केरु छांव बणाइण। हुसैन फरमाए थो भेण ॾुखियनि खे ॾुखियनि जो एहसास हूंदो आहे, मां हुसैन अली जे धी मथे मुंहुं करे चई हुसैन मदीने में थोरो कयई, अॼु मुंहिंजे मथां छांव बणाई थी करे, जे तुंहिंजे मथां उस हूंदी त ज़ैनब बि छांव कंदई। हुसैन अॻिते वधी चए थो ज़ैनब अहिड़ा वाइदा न कर, तूं मस्तूर आं, मां मर्द आं, ज़रूरी कोन्हे घर हुजां, मां जे मैदान में हुजां उते मूंखे उस अचे त छा कंदीअ, चई दुआ घुर अल्लाह पुट ॾिए, पुटनि खे मोकिले तुंहिंजे मथां छांव कराईंदमि। फरमाइनि था जेकॾहिं पुट न बचनी त रोई चई अहिड़ा ॿाहिरनि जी भेण आहियां, काई ॻाल्हि कान्हे का हुसैन, मां ॿाहिरनि खे ॾींदमि कपिड़ो तुंहिंजे मथां छांव कंदा। हुसैन रोए बि थो, रोई रोई चए थो जे ॿाहिर बि न रहनी, रोई चवे थी जे कोई न बचो, एॾी ग़रीबी अची वई त पाण बुरको पाए ॿाहिरि निकिरंदमि, पोइ तुंहिंजे मथां अची छांव कंदमि। हुसैन रोई चए थो जे बुरको बि न बचई, रोई चए थी जे बुरको बि न बचो त हथनि जी छांव कंदमि। हुसैन उछगार ॾेई चए थो जे हथ हीअं ॿधल हुजनि, कुर्बानी पढ़ा तम ही दाही न करे। मौला अली अमीर जन जेमल सैयदा घर आई में विच ते हिकिड़ी दीवार, घर जो दीवारूं हूंदियूं न, हिकिड़ी अहिड़ी दीवार कढियनि जेका अब्दुल्ला अली जे घर जे विच ते, उनमें हिन पासे ना जेको असुल दरवाज़ो उनखे छॾे अली अमीर उनमें हिन पासे ना दर जेको वॾो दर जे खुले में जल्दी हलियो अचे। ऐं पुछां पई त मौला ही छा था कयो, फरमाइनि था ही सिर्फ़ु ज़ैनब जे लाइ, कॾहिं बि सिक लॻंदसि न त मुंहिंजे हुसैन सां अची मिली वरी पोइ मोटी हली, इहो प्यार जी हद आहे। हुसैन वतन छॾियो, ज़हरा जी धी अची चवे थी हुसैन मां बि हलां, फरमाइनि था भेण शोहर खां मोकल वठ। शबीर जे पासे ते मुंहुं करे चई मुंहिंजे मिज़ाज खां वाक़िफ़ आहियो, सवाल करणु ज़ैनब खे ॾाढो ॾुखियो लॻो। हुसैन फरमाए थो इहो ई त करबला आहे, अॼु हिते सवाल करणु सिखो, पंहिंजनि खां घुरणो सिखो, मथां ग़ैरनि खां घुरणो पवे। ज़हरा जी धी उथी जेॾी महिल मखदूमा आई, मुंहिंजे ॾिसो अब्दुल्ला सुठो पियो बीमार आहे, मुंहिंजी आकाज़ादी सिधो न वेठे, शोहर जे अॻियां न वेठे, मां पुछो छो हया हिजाब, मुंहिंजी साईं पुञा जेॾी महिल वेही रोअण शुरू कयो, मुंहिंजी साईं रुनी अब्दुल्ला लफ़्ज़ ॾाढो ॾुखियो आहे। अब्दुल्ला जो ॾिठो त ज़ैनब खे कारो लिबास पातल, कारो लिबास ॾिसी अब्दुल्ला चए थो ज़ैनब हाणे कुझु चओ न चओ, मां मोकल ॾिनी, वञ ज़ैनब लेकिन हिकिड़ो रुॻो कमु कजां, मुंहिंजे भरियल घर मां कुझु न कुझु खयूं वञ। चए थी छा खणा, मुंहिंजा ॿाहिरि अमीर आहिनि, रोई चवे थो मुंहिंजे घर मां कुझु त खण, तबरुकात वारी पेटी कोड़े अली जी धी ज़हरा वारी चादर खई, चादर खई मारे
ॾिसो न हीअं छंड को ॾेई चई अब्दुल्ला हीअ चादर खई थी वञा अब्दुल्ला जो ॾिसे त चादर ते रत जा निशान पुछे थो अली जी धी रत छा जो आहे जी जेके अम्मा खे ताज़ियाना लॻा आहिनि अब्दुल्ला दुआ कर चल इहा चादर बि बचे सलाम करे हली इजाजत ॾिनी मुंहिंजी मखदूमा रवानी थी जेॾी महिल साईं रवानी थी हली थोरो पंधु कयईं पोइ सॾ ज़हरा जी धी हिकु मिंट तरसो बतूल जी धी जो ॾिसे अब्दुल्ला जे हथ में ॿ पुट आहिनि हिकु आउन ॿियो मोहम्मद वठियूं पियो थो अचे बादशाह जी चवनि था हे ॿई पुट वठियूं वञ मथां क़ुर्बानी जी ज़रूरत पवे हिकिड़ो पंहिंजे तरफ़ों ॾिजां ॿियो मुंहिंजे तरफ़ों ॾिजां चाचा चया तुंहिंजी महिरबानी एहसान कई कि एहसान न ये वठियूं वञ अॻियां बीठियूं ज़ैनब जे न्याणी अली जी धी भरिसां जी चई पुट तव्हां छो बीठियूं आहियो बाबा ॾे वञो रोई चवंदी अम्मा असां ओॾे हलंदासीं जाॾे उजड़ी मां हुई पुट जाॾे मां थी वञा ओॾे बाज़ारूं आहिनि दरबारूं आहिनि जंगल जा सफ़र आहिनि तव्हां मुंहिंजे अमन जूं पलियल आहियो ॿई न्याणियूं रोई चवनि थियूं असां तुंहिंजे अमन जूं पलियल आहियूं तूं ज़हरा जे अमन जूं पलियल कान्हे अच्छा अम्मा नथी वठी हले रुगो भाइरनि सां मिलण त ॾे जेॾी महिल ॿिन्ही भेनरनि भाइरनि खे भाकुर पाता हुआ अहिड़ो कोई मंज़र हो अली जी धी हुसैन वटि आई रोई चई पहिरीं मंज़िल ते मुंहिंजी मदद कर हुसैन फरमाए थो भेण कहिड़ी मदद रोई चवे थी ॿई भाइर भेनर हिक ॿिए खे छॾनि नथा हल इहो मुंहिंजो कमु कर हुसैन चए थो अकेलो न हलंदुमि हा विछोड़े जी मलिका सुगरा खे वठी जेॾी महिल हुसैन हलियो न्याणियुनि जी दीद पई हिक ॿिए खे चवनि थियूं भाइरनि मां हथ कढो हुन जा अरड़ था वञनि इंसान जो कमु फितरत इंसानिया तकलीफ़ तूं सम्झां थो तकलीफ़ बि आहियो जंहिं मक़सद जे लाइ आया आहियूं मां शायदि अलाए कहिड़ी मजलिस में चयो जेके अज़ादार हूंदा आहिनि चवंदा आहिनि भला मजलिस त सुभाणे हलंदासीं मौला खे रोई वठंदासीं कॾहिं बि अज़ादार ईअं न चवंदो पर सुभाणे जी ॻाल्हि उहो करे जेके सुभाणे जी पक हुजे अॼु उहे रुअनि जेके हूंदा उन करे घड़ी सवा अचो त मज़लूमनि खे रुमूं वरी ज़िंदगी जो को पतो कोन्हे हींअर साल हिन इमाम बारगाह में हुजूं न हुजूं करबला आया त हीअ राति थी अली जी धी पुटनि खे पई थी सम्झाए और मोहम्मद जाफ़र तैयार जा पुट हुयो जाफ़र तैयार जी औलाद आहियो तव्हांखे ख़बर आहे पुट तव्हांजो ॾाढो एॾो वॾो बहादुर हो जो मैदान में वियो अहिड़ा हमला कई जो ॿिया मारण खां बाद में पंहिंजा बाज़ू कटाए छॾे पुट मां माउ आहियां करबला जो मैदान ईअं न सम्झो हीअ आहे हेठि मथां ई वारीअ जे दरे ते करे तव्हां लड़ंदे चढ़ंदव पुट अॻियां पाणी पियो थो वहे तव्हां 3 ॾींहंनि जा प्यासा आहियो पुट पाणी ॾे मुंहुं करे निहार जो बि न मतिलबु बजरा ॾिसो तव्हां ज़ैनब जी क़ुर्बानी आहियो न मुंहिंजा लाल तव्हां थोरी बि कमी कई दुनिया चवंदी त ज़ैनब तरबियत अञा न कई आहे मुंहिंजा लाल मां खे शर्मसार न कजो अम्मा
असांजे कॾहिं पाणी ऐं मामे को नव नव मैल परे न रहूं त तुंहिंजो खीर पीतो ई कोन्हे। सुबुह जो भाउ मुंहिंजा ॿई पुट मोकिल भेण हिकु ई न भाउ ॿई गॾु ज़ैनब ॿई छो रोई चवे थी करबला में मुंहिंजो हथ हिकु हिकु बीबी रोअंदी त हिकु हिकु लाश ते रोअंदी। मुंहिंजी दिलि थी चवे मां ॿिनि लाशनि ते गॾिजी रोआं। अब्बास वञी ॿ घोड़ा गाही एतिरा नंढड़ा आहिनि जो खणी हुसैन विहारियो। हसीन एतिरा आहिनि हुसैन जो सलाम कयनि अब्बास तूं हुन वारी जे दरे ते बीह मां हिते थो बीहां अचो त हिननि जी रहनुमाई कयूं ही जंग कनि। ही नंढड़ा शहज़ादा जेॾीमहिल हलिया हुसैन खे हुस्न जो महसूस थियो। पहिरियों जुमिलो चयईं अल्हम्दुलिल्लाह। शहज़ादनि कदम वधाया फरमाइनि त नस्रुम मिनल्लाह। थोरो अॻिते हलिया हुसैन रोई चयो इन्ना लिल्लाह। ॿई ज़ैनब जी जोड़ी जेॾीमहिल हलण लॻा मैदान में आया हिकु पासे ॾे मोहम्मद हमिलो कयो ॿिए पासे ॾे तोरे जो नंढड़ा हकलूं पिया था ॾियनि असांजो वज़न न ॾिसो आहियूं त अली जा बचड़ा। कमीना भॼन वेठा चवनि था हिननि जो हर हिकु अली। रोवण वारा हिकु कमीने मोहम्मद जे सीने में नेज़ो हयो ज़मीन ते किरण जे टाइम ते सॾे चवे तो आओ न भाउ जो सलाम आउन मौला जन घोड़ो मोटायो भाउ जे पासे ॾे। अलाए कीअं ॿुधंदो कमु मथां अची जेॾीमहिल पहुतो ॿिए कमीने वार कयो हज़रत आउन बि लथो। हेॾा हुसैन हलियो हेॾा अब्बास जंग कंदा कंदा जेॾीमहिल ॿिन्ही खे खयनि देखो इन्ना लिल्लाह ॿिए जी जान में या साह जी रमका जेॾीमहिल खयूं पिया अचनि। हिकिड़े किताब ॾाढो भलो जुमिलो लिखियो आहे जेकॾहिं सम्झी पोइ त वो लिखे तो ईअं ॿई जो खयूं पिया अचनि लॻे ईअं पियो ॼण बग़ैर जञ जे घोट पिया था अली जी धीउ खे इत्तला मिलियो ज़ैनब पुट अचनि था। ज़हरा जी धीउ जी अखियुनि में ॻोढ़ो कोन्हे शुक्र वेठी थी करे ओ मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा लख एहसान ज़ैनब जी कुर्बानी। हुसैन जी आउन खे रखियो बस इहो जुमिलो आउन खे रखियईं भेण मोकिलाइनि भाउ मां त चयो मां तकलीफ़ न कजां उहो बि टाइम मुंहिंजे साम्हूं आहे ग़रीबी। हुसैन फरमाए तो इमाम थी करे चवाए तो ज़ैनब पुट सां मिल मथां बि चए थी सुरखरू कयो मुंहिंजा लाल अञा हिकिड़ी मां ते महिरबानी कयो नानो कौसर झलियो बीठो हूंदो मामा थी चवां न पीजो चइजो नाना मामू प्यासो ओ मुंहिंजो असगर 5 मिंट न गुज़रिया करबला जे ग़रीब सर खयूं साईं फरमाए थी हुसैन चाहे फरमाए त चओ इमाम बणजी चवाए तो हिननि खे चओ नाने जो चवण कनि हाय ग़रीबी नाने जो चवण कनि जेॾीमहिल साईं फरमाए थी छा ॻाल्हि आहे हुसैन जॾो नानो कौसर तो प्यारे
ई गर्दन हलाए जानता किया प्यों वफा जे खिलाफ उते असगर प्यासो सकीना पानी लाए वे नथी करे ई जमाना जे तो न पढ़ो